नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठारूशा खां ख़बर ॾींदा हलूं त अब्दुलसलाम खान ٿھيم ڪاليج ऑफ एसोसिئيٽ इंजनيئرنگ एंड टेक्नोलॉजी ठारूशा ڪئمپس में फैज़ान हुसैन قريشي जी सदारत में हिकु तकरीब कोठाई हुई, जंहिंमें महिमान ख़ासि उस्ताद मलूक मस्तोई ॻाल्हाईंदे चयो त हिन वक़्तु ख़ासि तौर ते असांजे मुआशिरे में नियाणियुनि जी तइलीम घणी मुतासिर थी रही है। हिन कॉलेज जे करे असांजे नियाणियुनि लाइ तमामु वॾो मौक़ो आहे, जंहिंसां असांजे मुआशिरे में इल्म जी तरक़ी थींदी ऐं हीउ कोर्स उस्ताद थियण लाइ तमामु ज़रूरी आहे। इन खां अलावा फैज़ान हुसैन قريشي चयो आहे त इहे शागिर्द ऐं शागिर्दाणियूं जेके टीचिंग कोर्स लाइ यूनिवर्सिटी नथियूं पहुची सघनि, हुन जे लाइ हिकु वॾो मौक़ो आहे ऐं हिन कॉलेज जो मक़सदु ई बुनियादी तइलीम खे हथी ॾियण लाइ ॿाहिरि मुल्क में बि हिन कोर्स ते तमामु वॾो ध्यानु ॾिनो वञे थो। हाणे पाकिस्तान में बि हीउ कोर्स ECE खे लाज़मी करार ॾिनो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़